इंतहाई अफ़सोसनाक ख़बर आहे। दादलगारी थाणे जी हद में गुज़िरियल ॾींहुं क़त्ल थी वियल औरत आमना लाशारी जो लाश वारसन SSP घोटकी जी ऑफिस अॻियां रखी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ एहतिजाज कयो। वारसन जो चवणु हो त 24 कलाक गुज़री विया आहिनि पर हिनमहिल ताईं पुलिस कातिल गिरफ़्तार न करे सघी आहे। कल नजड़ी वही गाह ते मीरस नलियाणी जी ज़मीन ते जेको लोलाई उन जा रहा किन कल 9 बजे वही 3 बजे तक उते न आई। अमड़ मुझी वही उन जे सहुरे जे घर ते छोकिरी न आई। छोकिरी जे गाह ते वही वञनि त उते कमंद में क़त्ल थी पई। असां जाइ वारदात ते पुकासीं, ॻोल्हा ॿोला कईसीं। असांखे हिकिड़ो उन जो सुराख मिलियो सनासी कार्ड कातिल जो। सनासी कार्ड में लिखियल शौकत अली वल्द रशीद अहमद, मुश्ताक अहमद वल्द रशीद अहमद बंबाड़, तालुका डेरकी, सुई शरीफ़। असां कल वठी 48 कलाक थी विया आहिनि। पुलिस खे इहो सबूत ॾिनो आहे। 48 कलाक त अॼु ताईं सबूत पुलिस कुझु बि न कयो आहे, न असां वटि लड़ी बि आई। कहिड़ी पुलिस आहे? पुलिस दादलगारी SHO ज़ुल्फ़कार मार। न लाश सां को उनखे छा को सोन पातल हुयो, छा मामलो हुयो? सोन पातल हुयो, ॿिए चकर वाला हुया, ॿई कन उन जा कपे विया आहिनि, उनखे हिते धकणी विया आहिनि, उनखे गलो कपे विया आहिनि। अच्छा, फायर वग़ैरह कोन्हे लॻे? फायर कोन्हे थियल, गलो दॿियल। कल 10 बजे मुंहिंजी नंढड़ी वई गाह करणु, उते कोई छिर पसंदनि हिनखे माल बणाए सोना ज़ेवर लाहे उनखे वढे हर चीज़ तज़लील करे उनखे फसल में फिटो करे छॾे। कल हुते जाइ वारदात ते असांखे हिकिड़ो शनाख्ती कार्ड बि मिलियो। उहो SHO साहिबु वठण जे लाइ बि तयारु न आहे। उहो चए थो मुंहिंजे WhatsApp पर मोकिलो। WhatsApp मोकिलूं था, चए थो हीउ पासो न आहे सही, हीउ पासो मोकिलो। सुबुह जो विया आहियूं असां थाणे ते, साहब सुतो पियो आहे। सिपाहियुनि चयो त साहब तव्हांजे चकर में उथंदो कोन, हे 3 मोबाइला घुरायूं त तव्हांजे हिन में वञे थो। 5 मिंट खां पोइ ख़बर लॻी उहे जेके मोबाइला हुयूं बारी ख़ान पिताफियर ॾे अॾे हलियूं वियूं। असां SHO खे चयोसीं ॾे हल बा तूं किथे आहे? चए मां त साईं आहियां कोरट। बाबा तूं कोरट त हे असांजी बच्चनि सां जेको ज़ुल्म थियो आहे इहो कीअं छा थींदो, हिन जो मसइलो हल केरु कंदो? चए बाबा SP त मां पाण लॻल आहे, तव्हां केरु हुजे? जॾहिं SP असां पाण हुननि खे पोइ मूंखे केरु हटाए थो सघे? ॾिसो मां कीअं हटी लॻी थो वञा। हाणे बराए महिरबानी असां हिन खे रिक्वेस्ट करूं था अची नंढड़ी खे मज़लूम खे ॾिसे। कल खां पोइ हिन जो लाश त ॾिसे, नियाणियुनि वारो आहे। कल 10 बजे थियो आहे। अच्छा, हिन टाइम तक का जांच वग़ैरह न ते कंहिंखे शक को तव्हां वटि शक असां सबूत असां ॾिनो आहे न। इहो शनाख्ती कार्ड मिलियो आहे, सबूत आहे। कंहिंजो शनाख्ती कार्ड मिलियो? शनाख्ती कार्ड आहे एॾो पंहिंजो उबावड़े जो ओरियो आहे, संभा उन जो हर चीज़ आहे, उहो मिलियो। हाणे घणी उमिरि इन औरत जी? छोकिरी औरत जी 22 साल, शादीशुदा हुई? शादीशुदा हुई। ॿार बच्चा? हिकिड़ो फौत थी वियो। हिन जो हे मुड़ुसु था। उन्हनि चयो त कमनि जे फसल मां कातिल मुश्ताक बंब जो सुञाणप कार्ड मिलियो, जेको पुलिस खे बि इतलाह कयो वियो आहे। ऐं बावजूद कातिल जी गिरफ़्तारी अमल में न थी सघी आहे। चवणो हो त असांजी औरत जो नाहक बेदर्दी सां कयो वियो आहे। जेसिताईं पुलिस कातिल खे गिरफ़्तार न कंदी तेसिताईं लाश दफ़न न कयो वेंदो। राब्ते करण ते पुलिस चयो त असां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ कोशिश करे रहिया आहियूं। उन्हनि SSP घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।